बिजली अघन में घटताई ते IMF जे न मञण जो ख़दशो ख़त्म। बिजली क़ीमतुनि बाबति प्लान ते IMF ज़रूर गौर कंदो। IMF सरबराह सां मुलाक़ात में पावर सेक्टर ते ॻाल्हि ॿोल थी, जंहिंजो हुन हाकारी जवाब ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो वफ़ाक़ी काबीना जे इजलास खे ख़िताब। चयाईं सऊदी अरब पाकिस्तान जो बहितरीन बिरादर मुल्क ऐं बाइतमाद साथी आहे। सऊदी अरब जी ख़ुदि मुख़्तियारी सलामती ऐं जाग्राफियाई आज़ादीअ ते सौदेबाज़ी न कंदासीं। हुकूमत वटि सभु कुछ करण जी गुंजाइश नाहे, असांजो कम पॉलिसी ॾियणु आहे। कराची में तक़रीब खे ख़िताब कंदे नाड़ेवारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त फ़ाइदे नुक़सान खां मथां थी कारोबारी इदारा ख़ानगी सेक्टर खे हलाइण घुरिजनि। हुकूमत जो कम पॉलिसी फ्रेमवर्क फ़राहम करणु आहे। ज़रई शोबे में नवाणाई आहे। IMF सरबराह बि मईशत जी दुरुस्त दग ते हुअण जो एतिराफ़ कयो आहे। FIA डॉक्टर शाहनवाज कुंवर केस में मेडिको लीगल ऑफिसर डॉक्टर मुंतज़िर मेहदी खे गिरफ्तार करे वरितो। तर्जमान मूजिब गिरफ्तार जवाबदार मथां डॉक्टर शाहनवाज कुंवर जे पोस्टमार्टम रिपोर्ट में तशद्दुद जूं शाहिदियूं लिकाइण जो इल्ज़ाम आहे। जवाबदार खां मुलविस पुलिस ऑफिसरनि ख़िलाफ़ बि जांच जारी आहे। जवाबदार ते क़त्ल, दहशतगर्दी ऐं कस्टोडियल टॉर्चर एक्ट तहत केस दाख़िल आहे। सीता रोड भरिसां भट्ट बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीनी तकरार तां झेड़ो। 2 ॼणा मारिजी विया, 1 ॼणो ज़ख़्मी। कोठी खोखर वेझो फायरिंग में मोहम्मद मुबीन भट्ट ऐं शमसुद्दीन भट्ट क़त्ल थी विया। गोली लॻण सबबि सद्दाम भट्ट ज़ख़्मी थी पियो। वाक़िए बाद मक़तूलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पने अकल में झाकरानी बिरादरी के ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार में ठापर न आई। वधीक हिकु नौजवान गोलियुनि जो ख़ाज बणिजी वियो। दबरबरी इलाइक़े में हलंदड़ तकरार तां नौजवान साजिद खोरमाणी मारिजी वियो। पुलिस पारां तस्दीक तकरार तां वॾेरे हादी बख़्श झाकरानी जे पुटु मोहम्मद अली समेत ॿिन्ही धुरियुनि जा 6 माण्हू मारिजी चुका। शिकारपुर के न्यू फौजीदारी थाने के हद में हथियारबंदनि जी फायरिंग में समाजी अकवाण क़त्ल। बैद लिंक रोड ते हथियारबंदनि गोलियूं हणी एजाज़ अहमद काके पोटो के क़त्ल कयो। पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो लॻी रहियो आहे। मामले जी जांच कई पई वञे। पीरवसन लख मेहरान हाईवे ते छुपाए माल सां भरियल टॉर्सन ऊंधी थी पई। हिकु ॼणो अजर जो शिकार। सुञाणप तंगवाणी वासी अल्लाह रखियो जाफ़री तौर थी। 3 रिढूं बि मरी वयूं। मड़ अस्पताल मुंतक़िल। उस्मान शाहुड़ी में UC ढासूड़ी जे चौकीदार जो लाश हथ। चौकीदार गुलाम मुस्तफ़ा वाटर कोरस मां मौल हालत में मिलियो। पुलिस मड़ अस्पताल मुंतक़िल करे जांच शुरू करे छॾी। अस्सलाम वालेकुम। धाती TV न्यूज़ स्वागत मां आहियां फौजिया एजाज ऐं दुआ भुट्टो। नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं। शॉर्ट ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो।